ज़ाहिर कराची का आवाज़ शेयर कंदासी IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो एहतजाज कयो वियो CM हाउस ॾांहुं वधण लॻा आहिनि। इंतज़ामिया CM हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता सील करे छॾिया। वाटर कैनन बि घुराई वई। कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज दौरान गर्मी लॻण सबबि हिकु उम्मीदवार बेहोश बि थी वियो। इम्तिहान में 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जो मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। कराची मां IBA टेस्ट पास उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। CM हाउस ॾांहुं वधी रहिया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया इंतज़ामिया CM हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता सील करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद मीर सहतो खां। जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची प्रेस क्लब अॻियां IBA पास उम्मीदवारनि अॼु धरणो हुयो। हिकु उम्मीदवार जेको आहे नूर हसन कोसो गर्मी सबबि सुबुह साढे 9 बेहोश थी वियो, जंहिंखे जेको आहे 1122 जी रेस्क्यू एम्बुलेंस जेको आहे खणाए वई। गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो त IBA पास टेस्ट उम्मीदवार समूरी सिंध मां पहुता आहिनि। हिननि चवण त असां 33 मार्कूं जेके आहिनि पास उम्मीदवार आहियूं ऐं सिंध में ऐं हार्ड एरियाज़ में 33 पास जेके आहिनि उम्मीदवारनि खे खयो वियो ऐं असांखे हिन महिल ताईं जेको आहे नज़रअंदाज कयो वञे। जंहिंजे करे ही जेके उम्मीदवार आहिनि हिन वक़्तु कराची प्रेस क्लब खां जेको अॻिते वधी विया आहिनि ऐं जेको आहे CM हाउस जो हिननि लुक करे वरितो आहे। जेको इंतिजामिया पारां जेको आहे वाटर कैन मशीन घुराई वई आहे ऐं पिणु ठीक कया विया आहिनि ऐं इहे उम्मीदवार हिन वक़्तु अॻिते वधी रहिया आहिनि। प्रेस क्लब खां निकिरी चुका आहिनि जेके हिन वक़्तु प्रेस क्लब चौरंगी ते पहुता आहिनि ऐं हिननि जी इहा लाइ अमल आहे त हिननि जो चवणु आहे त असांजो जेसि ताईं मुतालबा न मञा वेंदा तेसि ताईं असां जेको आहे पंहिंजे एहतजाज जो जेको सॾु आहे उनखे जारी रखंदासीं ऐं अॻिते वधण जी कोशिशि कंदासीं। हिननि जो चवणु आहे त जेसि ताईं CM असां सां मुलाक़ात न कंदो या को अमलदार जेको ज़िम्मेवार माण्हू आहे उहो मुलाक़ात न कंदो तेसि ताईं असां जेको आहे एहतजाज जो दाइरो ख़तमु न कंदासीं ऐं हींअर हिन वक़्तु रेड ज़ोन में दाख़िल थियणा। ठीकु आहे, वॾी महिरबानी शाहिद हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।